بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي فضائل الأعمال ستاويو हिसो फ़ज़ाइल الأعمال ستاويو हिसो जी दोस्तनि खे ख़बर आहे त असां जेके बि नबी जो हदीसूं हुन जा जेके असांखे नबी करीम जेके शयूं चई आहे त हीअ कयो, असीं उन्हनि ते उनखे शरह कंदा आहियूं ऐं थोरो सो वाज़े कंदा आहियूं त असांखे फ़ाइदो थिए ऐं जेके ॿुधनि था दोस्त उन्हनि खे बि फ़ाइदो थिए। त हीअ जेके फ़ज़ाइल अमाल 27 हिसो जेको आहे हीअ छा आहे, फ़ीमा अराद अल इत्क़ मिन अन्नार। असांजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, जे तूं पंहिंजे पाण खे दोज़ख जे बाहि खां बचाइणु चाहीं थो त छा करिणो आहे या रसूल अल्लाह। सवलो असांखे हिकिड़ो सबक़ु ॾेई छॾियो अथसि, सफ़ा नंढिड़ो जेको असीं दुआऊं पढ़ी सघूं था। छो जो फ़ज़ाइल अमल जो हिते असांजो मक़सदु इहो ई हूंदो आहे त असीं जेके असांखे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शयूं चई वियो आहे त असीं उहो कयूं। त हिन में चए थो त क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन क़ाल हीन युस्बिह, जेको बि सुबुह सां उथे ऐं चए त अल्लाहुम्मा इन्नी अस्बहतु, इहा दुआ है यादि करे छॾे, अल्लाहुम्मा या अल्लाह जे इन्नी अस्बहतु, अल्लाह ताला अॼु मां सुबुह हिन सुबुह में चवां थो अशहदु अशहदु अशहदुक उशहिदुक, मां तोखे शाहिद थो कयां या अल्लाह, व अशहदु हमलत अर्शिक, ऐं तुंहिंजे मलाइक जेके अर्श खे झलियो बीठा आहिनि, व मलाइकतक, ऐं जेके मलाइक जेके आसमान में आहिनि, व जमीअ ख़ल्क़िक, ऐं जेके तुंहिंजी सॼी मख़लूक आहे, अन्नक अंत अल्लाह, ऐं उन्हनि खे सभिनि खे गवाह थो कयां त अल्लाह तूं आहीं, अन्नक अंत अल्लाह ला इलाहा इल्ला अंत, कलिमत तौहीद, तोखां सवा केर बि हक़ जो माबूद न आहे, इल्ला अंत वहदक, अकेलो ई तूं, ला शरीक लक, तोखे शरीक न आहे, वो अन्न मुहम्मदन, ऐं मुहम्मद जेको आहे अब्दुक व रसूलुक, तुंहिंजो बानो आहे, अब्दुक तुंहिंजो बानो आहे, ऐं तुंहिंजो रसूलुक, त इहो ऐं तुंहिंजो रसूल आहे। इहा जे दुआ असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारे छॾी आहे। त इहा इंसान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो, जे इहा सुबुह सां उथण सां इहा दुआ पढ़ंदे उअतक़ल्लाहु रुबअ ज़ालिक अल-यौम, जे इन ॾींहं मां तुंहिंजो चोथे हिसो यानी चोथों हिसो तुंहिंजो आज़ादु थियो दोज़ख खां, चोथों हिसो तुंहिंजो दोज़ख खां आज़ादु थियो। इन दुआ सां जेको माण्हू सुबुह सां उथण सां इहो जे दुआ पढ़े, फ़इन क़ालहा अर्बअ मर्रात, जे 4 दफ़ा चई, अअतक़ल्लाहु ज़ालिकल यौम मिनन नार, जे 4 दफ़ा इहा दुआ पढ़ी इंसान ॾींहं में, त पोइ उहो सॼी जान उन ॾींहुं अल्लाह ताला हुनजी आज़ादु करे छॾी दोज़ख मां। त ॾिसो न, दुआ नंढड़ी असांखे नबी करीम सेखारे छॾी आहे, माण्हू यादि करे छॾे, अल्लाहुम्मा इन्नी अस्बहतु उशहिदुक व उशहिदु हमलत अर्शिक व मलाइकतक व जमीअ ख़ल्क़िक अन्नक अंत अल्लाहु ला इलाहा इल्ला अंत वहदक ला शरीक लक व अन्न मुहम्मदन अब्दुक व रसूलुक। इहा दुआ आहे, माण्हू जे 4 दफ़ा पर 5 दफ़ा पढ़ी सघे थो, 10 दफ़ा बि पढ़ी सघे थो, वॾी दुआ कान्हे। असांखे इहा फ़ज़ाइल अमाल असांखे नबी करीम इहा सेखारे छॾी आहे, छाजे लाइ, इन में वॾो फ़ाइदो आहे। इंसान इन में तौहीद जो ऐलान थो करे, इन दुआ में इंसान चए थो त अल्लाह तूं ई ख़ालिक आहीं, तूं मालिक आहीं, तूं ई अकेलो आहीं, तोखां सवा केर बि इबादत जो हक़दार न आहे, ऐं तुंहिंजो नबी आहे जेको तुंहिंजो ॿानो आहे, तुंहिंजो बंदो आहे, उहो ई तुंहिंजो रसूल आहे, उनखे बि नबी जी बि गवाह बि असां पढ़ी छॾी इन दुआ में। त इहो 4 दफ़ा इंसान सुबुह पढ़े, मंझंदि जो पढ़े, शाम पढ़े, या लाॻीतू पढ़ी छॾे, त इहो दोज़ख मां आज़ादु थी वेंदो। सवली शइ असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए छॾे थो त हीअ शइ ॿुधो ऐं हीअ शइ कयो। इहा कहिड़ी ॾुखी आहे, कहिड़ी बि ॾुखी कान्हे। इंसान जे वेही यादि कंदो त तौहीद आहे, हिकिड़े मिंट में इहा दुआ 4 दफ़ा पढ़ी सघे थो। सुबुह सां उथण जी अस्कार जेके आहिनि असांखे नबी करीम फ़ज़ाइल अमाल में ॿुधाए छॾे थो, तव्हां हीअ पढ़ी छॾियो त वॾी फ़ाइदे वारी शइ आहे। सॼो ॾींहुं तुंहिंजी ज़ुबान ते ज़िक्र अलाह जो हुजे, पर जेके ज़िक्र असांखे हबीब सेखारे वियो आहे त हीअ हिते पढ़िजे, उहो अञा बहितर थींदो, उहो अञा असांजे लाइ भलो हूंदो। छो जो जेतिरो तूं मां सोचींदासीं उन असांजी सोच खुटी पवंदी, खोटल हूंदी, पर असांजे हबीब जी सोच जेकी हूंदी उहा खुटल न आहे। उहो अलाह जे तरफ़ां थो असांखे सम्झाए, उहो असां ते ॾाढो टिजे थो, असांजे माउ पीउ खां बि वधीक असां ते टिजे थो त
त हीउ क़यामत ॾींहुं ॾुखिया न थियनि, हिननि खे अज़ाब न अचे। तंहिंजे करे असांखे तौहीद सेखारे छॾी। अॼुकल्ह ॾिसो माण्हू असांजे कहिड़ी शइ दीन में कहिड़ी शइ खे हद खां वधाइण जाइज़ न आहे। अॼुकल्ह जेके माण्हू आहिनि ॾिसो असांजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहबत में हद खां टुटी आहे, हद खां क्रॉस थी आहे। उहे सभु शयूं हुननि जी सोचा त जीअं असांजो हबीब चवंदो ईअं थींदो, असांजो हबीब जीअं चाहे ईअं थिए थो, असांजो हबीब जीअं हुनजी मर्ज़ी हूंदी उनजी मर्ज़ी आहे, ईअं न। हीअ अलाह जो बंदो आहे, हीअ अलाह जो नबी आहे, उहो अलाह जो रसूल आहे। हिन दुआ में बि असांखे ॾिस इहो आहे त अब्दुक तुंहिंजो बानो आहे, तुंहिंजो बानो आहे, पर उनखे इन बाने जे दर्जे खां नाहे वधाइणो, छो जो हबीब आहे, भलो आहे, रसूल आहे, उलुल आज़मी आहे, सईदल कौनैन आहे, पर पंहिंजे हद में नबी करीम खे ओतिरो जेतिरो क़दुरु अलाह ॾिनो अथसि असांखे उहो ॾियणो आहे। अब्दुक व रसूलुक चवणो आहे त इन में असांखे तौहीद सेखारणी ऐं कंहिंखे बि पंहिंजे हद खां मथे नाहे करिणो। जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न इन पंहिंजी मर्ज़ी वारो हुजे हा त पंहिंजे चाचे खे मुस्लमान करे सघे हा, पंहिंजे माइटनि वेझनि खे मुस्लमान करे सघे हा, उन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदो हो। जीअं हज़रत उमर जे लाइ दुआ घुरी त अलाह ताला इन खे मुस्लमान कर। त ॾिस त इहा जेकी आहे हिकिड़ी असांजे नबी जे हबीब जी उमेद हुई अलाह में त जेकी शइ घुरियसि उहा ॾिएसि पियो, पर हर शइ न। जंहिंमहिल पंहिंजे चाचे जो अबू तालिब जो अलाह खां घुरी त उनखे अलाह ताला जवाबु ॾिनो, उनखे चई त इन्नका ला तहदी मन अहबब्त, तो जेके तुंहिंजी दिलि चाहे थी उहो मां कोन कंदुसि, वलाकिन अल्लाह यहदी मन यशा। त उहो चाचे खे हिदायत न मिली, जंहिं तातियुसि, जंहिं काफ़िरनि जे अॻियां मुंहुं ॾेई बीठो हो, असांजे हबीब खे बचायो वेठो हो, पर ॾिसो मुस्लमान न थियो, कलमो न पढ़ी सघियो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे। हादा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।